बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। दोस्तों, जंहिं बि हिन चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे उहो सभ खां पहिरियां हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठे। दोस्तों, अॼु पाण माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि इंसर्ट मेन्यू में शेप इंसर्ट करणु सिखंदासीं ऐं शेप ड्रा करणु। ही दोस्तों शेप जो मेन्यू आहे। शेप ते ही मुख़्तलिफ़ हिते शेप्स ॾिनल आहिनि। जेकॾहिं असां हितां कंहिं बि शेप ते क्लिक कंदासीं त पोइ असांजी स्क्रीन ते ही प्लस मतिलबु वाधू जो निशान ठही वेंदो। उन वाधू जे निशान खे क्लिक करे ऐं हिनखे असां छिके वेंदासीं त हीउ दोस्तों ॾिसो त हीउ असांजो शेप जो हिकिड़ो निशान ठही आयो आहे। हिन शेप खे असां मुख़्तलिफ़ हितां स्टाइल ॾेई सघूं था। असां जेको बि स्टाइल ॾियूं इहो हितां असां शेप खे स्टाइल ॾेई सघूं था। दोस्तों, जेकॾहिं शेप जे अंदरि असां कोई शइ लिखणु चाहियूं पोइ शेप ते राइट क्लिक मतिलबु सॼे पासे क्लिक कंदासीं। उनखां पोइ हिन ते एड टेक्स्ट ते क्लिक कंदासीं। उनखां पोइ जेको कुझु असांखे लिखणो हूंदो उहो हिन जे अंदरि लिखंदासीं त उहो हिन जे अंदरि शो थी वेंदो, ज़ाहिर थी वेंदो। उनखां पोइ हिन शेप्स जा मुख़्तलिफ़ स्टाइल आहिनि अखरनि जा। ये स्टाइल वग़ैरह असां ॾेई सघूं था हितां। हीअ ॾिसो दोस्तों, ही शेप्स जे अंदरि जेके असां अखर लिखिया उनखे असां चेंज बि करे सघूं था ऐं असां ॿिया शेप्स जेके आहिनि उहे बि हितां ई खणी करे हिन में इंसर्ट करे सघूं था। हीअ ॾिसो मुख़्तलिफ़ शेप्स आहिनि दोस्तों। हीअ गोल जो शेप आहे। ही ॿिया मुख़्तलिफ़ शेप्स आहिनि। ही एरो जो शेप्स आहिनि। दोस्तों, अॼु तव्हां हिन वीडियो में माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि शेप इंसर्ट करणु ऐं शेप जे अंदरि अखर लिखणु सिखी वरिता। पोइ ॾिसंदा रहो असांजो चैनल ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब कयो।